जोहीमा पीपी अगवान बंदली लगारी के ख़ानदान जा माण्हू नून लीग में शामिल थी विया आहिनि। बंदली लगारी के ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ गाजी ख़ान ऐं अहमद ख़ान लगारी बशीर मेमून सां मुलाक़ात कई आहे। गाजी ख़ान लगारी ऐं अहमद ख़ान लगारी बशीर मेमून सां मुलाक़ात में पीपी खे अलविदा करे नून लीग में शमूलियत जो ऐलान कयो आहे। ख़बर असां शेयर कंदासीं। जोहीमा पीपी अगवान बंदली लगारी के ख़ानदान जा माण्हू नून लीग में शामिल थी विया आहिनि। बंदली लगारी के ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ गाजी ख़ान ऐं अहमद ख़ान लगारी के बशीर मेमून सां मुलाक़ात थी आहे। गाजी ख़ान लगारी ऐं अहमद ख़ान लगारी बशीर मेमून सां मुलाक़ात में पीपी खे अलविदा करे नून लीग में शमूलियत जो ऐलान कयो आहे। ख़बर असां शेयर कयूं पिया। जोहीमा पीपी अगवान बंदली लगारी के ख़ानदान जा माण्हू नून लीग में शामिल थी विया आहिनि। बंदली लगारी के ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ गाजी ख़ान ऐं अहमद ख़ान लगारी जी बशीर मेमून सां मुलाक़ात थी आहे। गाजी ख़ान लगारी ऐं अहमद ख़ान लगारी बशीर मेमून सां मुलाक़ात में पीपी खे अलविदा करे नून लीग में शमूलियत जो ऐलान कयो आहे। ख़बर असां शेयर कयूं पिया। जोहीमा पीपी अगवान बंदली लगारी के ख़ानदान जा माण्हू नून लीग में शामिल थी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था। आबिद लाशारी लाइन ते मौजूदु आहे। जी आबिद, आगाह कजो हिन हवाले सां। तालके जी जेको आहे सियासत में अहम जेको आहे असर रसूख़ रखंदड़ लगारी ख़ानदान जेको आहे अॻूणी MP सजीला लगारी ऐं डॉक्टर बंदाली लगारी ऐं जेको आहे म्यूनिसिपल कमेटी जोही जे चेयरमैन अलन ख़ान लगारी जे ख़ानदान मां जेको आहे अॼु जेको आहे गाजी ख़ान लगारी ऐं जेको आहे अहमद ख़ान लगारी जेको आहे मुस्लिम लीग नून जे सदर जेको आहे बशीर मेमन सां मुलाक़ात करे अॼु जेको आहे नून लीग में शामिल थी विया आहिनि। जंहिंखां पोइ काछे में जेको आहे असर रसूख़ रखंदड़ जेको आहे लगारी ख़ानदान जेको आहे 2 हिसा थी विया आहे, जंहिंसां लगारी बिरादरी जेको वोट आहे उहो तक़सीम थींदो ऐं नून लीग खे जेको आहे तमामु घणो फ़ाइदो थींदो। ठीकु है आबिद, वॾी महिरबानी इन हवाले सां आगाह करण जे लाइ।